नाज़रीन, जमपीर वेझो कोयले जी खाण में कम दौरान पयल ज़ोरदार बरसात जो पानी दाख़िल थियण करे 10 पोरियत कोयले जी खाण अंदर फासी विया आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ठटे मां SS न्यूज़ जो रिपोर्टर तनवीर ख़ासकेली। जी तनवीर, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, जमपीर वेझो मीटिंग रेलवे स्टेशन भरिसां आलमज़ेब जी यूनिवर्सल कोयल माइनर कोयले जी खाण में कम करण दौरान पयल ज़ोरदार बरसात जो बरसाती पानी दाख़िल थियण करे 10 पोरित कोयले जी खाण अंदर फासी विया आहिनि। पर 24 कलाक गुज़रण बावजूद ज़िले इंतज़ामिया पर रेस्क्यू करण बावजूद पोरितनि जो को बि पतो न लॻाए सघी, जेके कोयले जी खाण में बदस्तूर फाथल आहिनि। फाथल पोरितनि में सजाद वलद अमीर अल रहमान, अताउल्ला वलद रोज़ी रहमान समेत 10 ॼणा उहे उनमें फाथल आहिनि। समूरा पोरित सवा जा रवासी ॿुधाया पिया वञनि। इतला मिलण ते DC ठट्टो गज़नफर अली क़ादरी पारां पिणु सरज़मीन ते पंहिंजी कम जो जाइज़ो वठी रेस्क्यू इंतज़ामनि खे तेज़ करे चयो आहे त कोयले जी खाण अंदरि बरसाति वॾो पाणी जमा थी वियो आहे। मशीनूं लॻाए पाणी निकाल कयो पियो वञे, पर बरसाति वक़्फ़े सां पवण करे कम में खलल पइजी रहियो आहे। हिन चयो त जेसिताईं खां माल पाणी मुकमल निकाल नथो थिए तेसिताईं अंदरि फाथल पोरितनि ताईं पहुचाइण नामुमकिन आहे। पर असांजो कोशिशूं आहिनि त जेतिरो जल्द थी सघे पाणी निकाल कराए पोरितनि खे ॿाहिरि कढियो वञे। पर यादि रहे त कोयले जी खाणियुनि जा ठीका हासिलु कंदड़ ठेकेदारनि बि पोरितनि खे न सहूलियतूं था ॾियनि, न ई उन्हनि जी का मालिकी था कनि, जंहिं करे थोरे वक़्तु केतिरियूं ई इंसानी जायूं ज़ाया थी वियूं आहिनि। होॾां कोस्तान पट्टी में पयल तेज़ बरसाति समेत जाबलू नयूं डोरा वही अचण सबबु बरसाती पाणी मीटिंग रेलवे स्टेशन ते रेलवे लाइन खे काफ़ी नुक़सानु पहुचायो आहे, जंहिं सबबु कराची खां लाहौर वेंदड़ मुसाफ़िर रेलगाॾियुनि खे मुख़्तलिफ़ रेलवे स्टेशन ते बीहारे रेलवे ट्रैक खे पहुतल नुक़सान जी मरम्मत कराई रेल लाइन खे बहाल करायो वियो। पर वाज़ेह रहे त मौसमियात खाते पारां अॻवा ठट ज़िले में बरसातनि जी अॻकथी करण बावजूदि ज़िले इंतज़ामिया ठट्टो कंहिं बि ख़ातिर ख़्वां हिफ़ाज़ती इंतज़ाम न आहिनि वरिता, जंहिं करे ताज़ो पवंदड़ बरसाति में वॾो नुक़सानु कयो आहे। अञा बि तकड़ा क़दम न खंया विया त वॾे जानी माली नुक़सान जो बरक़रार आहे। जॾहिं त कोयले जी खाण में फाथल 10 ई पोरितनि जी अञा ताईं इहा बि तस्दीक थी न आहे सघी त उहे ज़िंदा बि आहिनि या समूरा फोत थी विया आहिनि, जिन जा वारस बि कोयले जी खाण ते पंहिंजे प्यारनि जी ॻोल्हा में रुधल आहिनि। जी तनवीर ख़ासकेली, अवां जी महिरबानी।